मोज़िज़ व्यूअर हेलो एंड हाय। हुसन अब्बास तव्हांजे खिदमत में हाज़िर आहियां। दुबई भी पूरी दुनिया के ॿोलियुनि जो झूमर आहे। 160 मुल्कनि जा माण्हू ऐं 160 मुल्कनि में रहंदड़ हज़ारे ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू दुबई में रहनि था। ऐं दुबई हिकिड़ो मुख़्तलिफ़ हज़ारे ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जो हिकिड़ो क्लाइमेट आहे। उन करे आउं चवंदो आहियां त दुबई त ॿोलियुनि जो झूमर आहे, जंहिं झूमर में हिकु हिकु ॿोली समायल आहे। ऐं हर मुल्क जूं जॾहिं हज़ारे ॿोलियूं ऐं 160 मुल्कनि खां मथे ॻाल्हाईंदड़ हज़ारे माण्हू, त उहे छा कमाल ॿोलियूं आहिनि। उहे हिते जेका अंग्रेज़ी आहे उहा आहे त अंग्रेज़ी ज़बान, पर उन जो बि हिकिड़ो वॾो अज़ीम हिकिड़ो उन जो बि हिकिड़ो आर्ट आहे। माना लखा करोड़ा माण्हू जेके रोज़ दुबई में ट्रेवल कनि था ऐं लखा माण्हू जेके रहनि था, उहे बि अंग्रेज़ी ॾाढी ज़बरदस्त अजीब क़िस्म जी ॻाल्हाईंदा आहिनि। पर इहो कमाल आहे, इहो होमोजीन जो कमाल आहे त माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी वञनि था, माण्हू हिक ॿिए जो केस सम्झी वञनि था, माण्हू महसूसु कनि था त हिन छा पुछो आहे ऐं हिन खे कहिड़ो जवाबु ॾियणो आहे। छाकाणि त हिते जॾहिं हिते को पढ़िया लिखिया माण्हू सभु त नथा रहनि न। हिते जेके कारोबार कनि था उहे को सभु डिग्रियुनि वारा त न आहिनि। उहे मुख़्तलिफ़ मिज़ाजनि जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ जेको आहे तइलीम आहे। ऐं कंहिंजी तइलीम जेका आहे उहा प्राइमरी लेवल जी आहे, कंहिंजी आहे ई कोन, पर उन्हनि जी मेंटेलिटी जेका आहे उहा तमामु शार्प आहे। दुबई एडवांस्ड कंट्री आहे, UAE दुनिया जो तरक़ी याफ़्ता मुल्क आहे। ऐं दुबई उन में जेको आहे सो हिकिड़ो इंटरनेशनल गेटवे आहे। हिते जो हुक्मरान बहितरीनु आहे, हिते जो कानून बहितरीनु आहे, हिते जो एनवायरमेंट बहितरीनु आहे। ऐं हिते हर माण्हू खे पंहिंजी पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण जी आज़ादी आहे। पंहिंजे पंहिंजे ॿोली में जेको आहे सो रूमी जो रक़्स करण जी आज़ादी आहे। त हुन करे ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे मूंखे जॾहिं दुबई जे अंदरि मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ में बि माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं दुकानदार, होटल वारो, कारोबारी माण्हू पंहिंजे कस्टमर जी ॻाल्हि वॾी आसानी सां सम्झी वेंदो आहे। हिते ॿोलियुनि जो ॾियारो मल्हायो वियो, सॼी दुनिया में मल्हायो वियो। ऐं दुबई में सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जो ॾियारो मल्हायो वियो, जेको आहे सो इमरान तुंहिंजो, जावेद कोरेजो साहिबु, अब्बास कोरेजो, इन्हनि दोस्तनि जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु क़दम खयो। उन्हनि हिकिड़ो आलीशान प्रोग्राम कयो ॿोली जे हवाले सां। ऐं सिंध मां उन्हनि फ़नकार घुराया, आर्टिस्ट आया, उन्हनि हिकिड़ो मेलो मचायो। ऐं उन मेले में जेको आहे सो सिंधी ॿोली खे जेको आहे सो उन्हनि हिकिड़ो ज़बरदस्त उनजो हिकिड़ो उनजी हिकिड़ी इज़हारी थी, उनजो हिकिड़ो प्रोमोशन थियो। पर हिते ॿोलियुनि जे हवाले सां को एॾा ख़ासि प्रोग्राम न कया विया। पर पोइ बि दुबई जेका आहे हिते ॿोलियुनि जी तरक़ी बि थिए थी। हिते हर माण्हू पंहिंजी ॿोली में ॻाल्हाए थो। जीअं पाकिस्तान में आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो कोन्हे, पर दुबई में लॻंदो आहे त हर ॿोली क़ौमी ॿोली आहे। ईअं लॻंदो आहे त दुबई जेका आहे उन्हनि हर ॿोली खे हिते प्रोमोट कयो आहे। इहो ई त कमाल आहे हिते जे हाकिम जो। हिते जो हाकिम जेको इंसानियत पसंदि आहे ऐं समाजी तरक़ी में यकीन रखे थो, इंसानी तरक़ी में यकीन रखे थो। हीउ तमामु बहितरीनु शहर आहे दुबई, जिथे तव्हां पंहिंजे इज़हार जी आज़ादी समेत तव्हां पंहिंजे मुल्क, पंहिंजे ॿोली, पंहिंजे कल्चर, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे रहणी कहणी खे हिते प्रोमोट करे सघो था, उनखे बहितरीनु अप्लाई करे सघो था। ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश करे सघो था। तॾहिं आउं चवंदो आहियां त हालांकि हीउ ॿोलियुनि जो ॾियारो हुयो कल्ह, हिते हर माण्हू खे खपंदो हो त पंहिंजे ॿोली खे जेको आहे सो प्रोमोट करे हा। यानी कि ॿोलियूं त उहे ई प्रोमोट आहिनि, जेके ॻाल्हायूं वञनि थियूं उहे प्रोमोट थींदियूं आहिनि। ऐं ॿोली ॻाल्हाइण सां प्रोमोट थींदी आहे। ॿोली जी जेका वाध वीज तहफ़ुज़ आहे उनखे अपनाइण सां थींदो आहे, ॻाल्हाइण सां थींदो आहे। हिते हर माण्हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां ॻाल्हाए थो। पर प्रोग्राम जेको आहे उहो सिंधी ॿोलीअ वारा कंदा आहिनि। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हिते सालगिराऊं थींदियूं आहिनि, साईं जूं थींदियूं आहिनि, रबर जूं ॿिया मेड़ाका थींदा आहिनि।
सो इन करे अॼु मां जेको आहे सो मार्केट में जॾहिं निकिरंदो आहियां रूटीन मुताबिक़ त हर मुख़्तलिफ़ ॿोली ॻाल्हाइण वारे सां मुंहिंजो माना मुकालमो थींदो आहे, उन सां गुफ़्तगू थींदी आहे ऐं पोइ मुंहिंजी ज़बान बि उन जी ॿोली खे अपनाइण जी कोशिशि कंदी आहे। ॿोली ॾाढी ज़बरदस्त शइ आहे, ॻाल्हाइणु खपे। माण्हू त जानवरनि जूं ॿोलियूं बि सम्झंदा आहिनि ऐं जानवर माण्हुनि जूं ॿोलियूं सम्झंदा आहिनि। जेकॾहिं तहज़ुब न हुजे, साड़ न हुजे ऐं डिक्टेटरशिप न हुजे ऐं पराई ॿोलीअ खे हिसाइण न हुजे त सभु ॿोलियूं भलियूं आहिनि। सिंधी ॿोलीअ खे बहरहाल तकलीफ़ पहुचंदी आहे पंहिंजे मुल्क में। सो उन करे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हुई जेका मूं तव्हां सां कई त दुबई जेको आहे उहो ॿोलियुनि जो झूमर आहे, जिते 160 मुल्कनि खां वधीक हज़ारे ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था।